पंजाब ऐं केपी में आम चूंडुनि बाबति केस जी ॿुधणी कंदड़ 4 रुकनी बेंच बि टुटी वई। जस्टिस जमाल मंदुखैल केस जी ॿुधणी खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस फ़ैसिलो कंदे कंहिं बि क़िस्म जो मशवरो न कयो आहे। सभु आइन जा पाबंद आहिनि ऐं मां पंहिंजी पुराणे हुकुम ते क़ाइमु आहियां। अल्लाह मुल्क जो ख़ैर करे। जेका बि बेंच ठही आइन जी पाबंद रहे। हर फ़ैसिलो आइन मूजिबि ऐं सभिनी खे क़बूल हुअणु घुरिजे। जस्टिस जमाल मंदुखैल जो इख़्तिलाफ़ी नोट। वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सनाउल्लाह अदालती बहरान जो ज़िम्मेवार इमरान ख़ान खे क़रार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त 9 खां शुरू थींदड़ बेंच चैन ते टुटी चुकी आहे। जस्टिस जमाल मंदुखैल सीनियर तरीन जज आहे। मथस सभिनी खे एतमाद आहे। जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो फ़ैसिलो अदालती फ़ैसिलो आहे। जजनि में इख़्तिलाफ़ क़ौमी सान्हे खां घटि नाहे। पार्लिमानी अदालती बहरान इमरान ख़ान जी पॉलिसियुनि जो नतीजो आहे। पान मुरादो नोटिस रुगो चीफ जस्टिस ई वठी सघे थो। सुप्रीम कोर्ट जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जे पदरनामे में चयो वियो आहे त ॿिनि जजनि जो फ़ैसिलो क़ानूनी तौरु लागू न थींदो। जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो फ़ैसिलो सहाफ़ियुनि बाबति पान मुरादो नोटिस जी 5 रुकनी बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ आहे। 5 रुकनी बेंच क़रार ॾेई चुकी आहे त पान मुरादो नोटिस जो इख़्तियार चीफ जस्टिस वटि आहे। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान एक पाक फौज जो एक जवान शहीद। पाक फौज के तर्जमान जो चवणु आहे त पाक फौज इलाक़े में दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। अमरीकी तरफ़ां जमहूरी सरबराही कॉन्फ्रेंस में पाकिस्तान की शिरकत न करण वारे फैसले ते अफ़सोस जो इज़हार। पाकिस्तान जो फ़ैसिलो असांजे लाॻापा जारी रखण की ख़्वाहिश के मुतासिर न कंदो। पाकिस्तान एक ख़ुद मुख्तियार मुल्क है। पंहिंजा फ़ैसिला करे सघे थो। पाकिस्तान से जमहूरियत इंसानी हक़नि ऐं मज़हबी आज़ादी ते राब्ता जारी रहंदा। अमरीकी परॾेही खाते जो नायब तर्जमान वेदांत पटेल। मिठाणी वेझो ॻोठ राज़ी खान खोसे में भाउ हथां भाउ क़त्ल। जवाबदार रशीद खोसे निंड सुतल ईसा के कोडर हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे पुट जो चवणु आहे त संदसि चाचे जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। रशीद खोसो पंहिंजे भाउ खे क़त्ल करण बाद फ़रार थी वियो आहे। टंडे आदम में वालिद कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी न्याणी खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ हामिद ॾचर में हाजी ॾहर पंहिंजी न्याणी खे गुलबानू खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। ठारूशाह में निकाह खां पोइ कुंवार मुबैना तौर अगवा। घोट जो चवणु आहे त कुंवार जा चाचा ऐं मामा रुख़सती खां पोइ अगवा करे विया आहिनि। महंगाई ख़िलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अवाम सरापा एहतजाज। कंबर पके ऐं ॿियनि शहरनि में महंगाई ख़िलाफ़ शहरनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। दादू में मुतालबनि जी मञता लाइ PTLF जो एहतजाजी मार्च। DOs जी ऑफिस अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 2-3 ॾींहं गुज़रण बावजूद संदन जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया आहिनि। नवनि भर्ती थियल उस्तादनि खे 9 महीननि खां पघारूं जारी न कयूं वयूं आहिनि। ऐं फौज फिल्मनि जे अदाकारा खे ख़ामोश रहण लाइ रक़म जी अदायगी जे केस में अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ते फ़र्द जुर्म लागू।